बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम सिधी ॻाल्हि में हाज़िर आहियूं। मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंबर। मूंखे स्टूडियो में जॉइन कंदा सीनियर तर्जमानीगार मुला नबी मुराद साहब भलीकार। महिरबानी। मुराद साहब, अमेरिका इसराइल ऐं ईरान विच में जंग जारी आहे। ॿुधायूं नाज़रीन खे त असां रमज़ान महीनो आराम कयो। जी हा। तव्हां सां बि परे रहियासीं, शिकत हुई। जी हा, पर इहो परे रहण जो मक़सदु हो त रमज़ान शरीफ़ बि टाइमिंग्स अहिड़ा हुआ जो कंफ्लिक्ट पिया कनि। जी हा, हिक ॿिए सां, तंहिं करे चयोसीं त भला महीनो असां बि रोज़ा रखूं, आराम कयूं, असांजा जेके विज़िट ॾिसंदड़ आहिनि उहे बि आराम कनि। बिल्कुलु बिल्कुलु। तव्हांखे मतिलबु त वेलकम बैक कयूं था वापसि। छा चवंदा आहिनि, सोली सिंधी में साॻी मानी साॻ सां। सो मुराद साहब, अॻिते वधूं था। अमेरिका इसराइल ऐं ईरान विच में जंग जारी आहे। 3000 खां वधीक माण्हू शहीद थी विया आहिनि। उनखां पोइ विच में टियाकड़ी जूं ॻाल्हियूं हलनि पियूं त बाबा हाणे अमेरिका पाकिस्तान ऐं तुर्की ऐं मिस्र जी टियाकड़ी थी आहे। ईंदड़ हफ़्ते चवनि था ॻाल्हियूं थींदियूं। कीअं था ॾिसो हिन मामले खे? पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त जेका जंग आहे मुस्लमाननि जी ऐं यहूदियुनि जे विच में, त इहा गुज़िरियल केतिरनि महीननि खां जारी आहे, बल्कि साल खनि खां जारी आहे। जी हा। तव्हांजे गज़ा में मुस्लमान पिया मारिजनि, शहीद थियनि, ऐं इसराइल पंहिंजी अमेरिका जी मदद सां पंहिंजी हठधर्मी ते पंहिंजे ज़ालमाना अंदाज़ में उन्हनि खे शहीद पियो करे, नुक़सानु पियो ॾिए। जी हा, बिल्कुलु। छो त हू त निहत आहिनि बेसिकली। उन्हनि माण्हुनि निहत ते माण्हुनि जी उन्हनि जी बम्बार्डमेंट पिया कनि, उन्हनि खे शहीद पिया कनि। इहा हिकिड़ी मुस्लमाननि जे ख़िलाफ़ु उन्हनि जी जंग अॻे ई जोटियल हुई। एक्चुअली हुननि जे रस्ते में ॿियो को मुल्क कोन पियो आयो। मुल्क उन्हनि खे नज़र पियो आयो ईरान। ईरान रिटिलिएट करे सघे थो त चवंदा पहिरीं इन खे कमज़ोर कयूं। जी हा, बिल्कुलु। मुस्लमाननि जी बदकिस्मती आहे त OIC, ऑर्गेनाइज़ेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज़ रिडंडेंट आहे। कंहिं हिन महिल ते हेतिरो थियो आहे, सभु कुझु थियो आहे ईरानी जंग, त OIC जो प्रेस रिलीज़ बि न आई आहे। जी हा। मुस्लमाननि जो कंहिं ज़माने में मेरा जो हाणे पस्ती आहे मुस्लमाननि जी। सो तंहिंजे करे ईरान हिकिड़ो अहिड़ो मुल्क हो जेको हुननि जे अख में या हुननि खे कुकियो पिए, उन ते हमिलो इसराइल कयो। 28 फरवरी ते पहिरियों हमलो थियो। जी हा। अमेरिका चयो त हुनजे पुठभराई ते आहे त अमेरिका बि गॾिजी वियो हुन सां। जी हा। बेसिकली छा आहे त ईरान मां कंहिं बि इहो उमेद कान पई रखी त एॾो रेज़िस्टेंस ॾींदो। सही। जहिड़े नमूने ईरान ॾिनो आहे। जी हा। ईरान जे इन रेज़िस्टेंस पाकिस्तान मुस्लमाननि जो कंधु मथे करे छॾियो आहे। सची ॻाल्हि इहा आहे। वाहिद मुल्क आहे सॼी दुनिया में, अकेलो तन आहे। जी हा। पाड़ेसरी मुल्क बि हुन सां गॾु कोन्हनि। मुस्लमान पाड़ेसरी मुल्क गॾु कोन्हनि, पर उन पंहिंजा लीडर शहीद कराया ऐं पंहिंजो हुननि जेको रेज़िस्टेंस हो, उहो रेज़िस्टेंस उहो ॾेखारे जेको तारीख़ में यादि कयो वेंदो। तव्हां ॾिसो त बदकिस्मती कहिड़ी आहे। जी हा। असांजा जेके मिडल ईस्ट जा कंट्रीज़ आहिनि, गल्फ कंट्रीज़ चऊं जेके, उहे सभु एतिरा कमज़ोर आहिनि, उन वटि पाण मज़बूत फ़ौज कान्हे। तंहिंजे करे उन्हनि सभिनी जो रखवालो, बगड़ खे रिढुनि जो रखवालो कबो आहे न, त उहो रखवालो उन्हनि जो अमेरिका। अमेरिका उन्हनि खां ॿाहिरि ठाहे ॾिना त घबराए न, मुंहिंजा माण्हू वेहंदा, तव्हां पाण जी हिफ़ाज़त कंदा। बदकिस्मती सां उहो सॼो मामिलो जेको उहो बि सॼो बाउंस बैक करे वियो। उहो न बीठो। उनजो सबबु इहो आहे जो ईरान मुस्लमाननि ते कोन हमला कया, पर डेफिनेटली मुस्लमान मुल्कनि में जेकॾहिं अमेरिका जा अॾा हूंदा त उन्हनि ते त हमिलो कंदा न। जी हा, बिल्कुलु। तंहिंजे करे ईरान उहो कयो ऐं उहो करे बि ॾेखारियो। तंहिंजे करे वरी बि मुस्लमान सफ़र पिया कनि। छो त दुबई ऐं जेके बि मुल्क आहिनि, क़तर, इहे सभु इकनॉमिकली डेवलप पिए हिननि कयो, तरक़ी पिए कई। जी हा। उहा तरक़ी हुननि जी रुकिजी वई, न सिर्फ़ु रुकिजी वई, पोइ ते हली वई। फ़र्क़ु पवंदो, वॾो फ़र्क़ु पवंदो, वॾो फ़र्क़ु पियो आहे। ठीकु। हाणे ॻाल्हि इहा आहे त ईरान जहिड़े नमूने रेज़िस्टेंस ॾेखारियो आहे, ईरान जहिड़े नमूने पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो कयो आहे, उन इसराइल खे ऐं अमेरिका खे ॿिन्ही खे थकाए विधो आहे। जहिड़ो 24 आहे न, 25 ॾींहंनि जी जंग में ॼणो थकाए विधो आहे हुननि खे। हाणे ॻाल्हियुनि जे लाइ राज़ी थी वियो अमेरिका, पर अमेरिका वॾो हिकिड़ो मकार ऐं ठग आहे। उहो केॾी महिल बि का बि करे सघे थो। हुननि जो सभ खां पहिरीं तव्हां भली एटम बम रखो, ईरान न रखे, इहा कहिड़ी ॻाल्हि आहे? ईरान छो न रखे? तव्हां ख़तमु कयो दुनिया मां एटम बम पॉलिसी रखो, एटम बम सभु ख़तमु थींदा, सभु ख़तमु थियणु खपनि। हिन में को शक कोन्हे। हिन खां अॻु में जेको लीडर हो ईरान जो, ख़ुमैनी, आयतुल्ला ख़ुमैनी, त उनजो इहो ख़्यालु हो त बाबा हिते एटम बम असां न ठाहींदासीं, इहो त इहो इंसाननि जे लाइ हानिकार आहे। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। इंसान दुश्मन आहे। जी हा। पर हाणे छा आहे त जॾहिं हाणे हिननि हीअ चवंदा असां एटम बम ठाहींदासीं, छो त असां तुड़िजी था वञूं। जी हा। जिन वटि एटम बम आहे तव्हां हुननि जो नालो ई नथा वठो।
सही नॉर्थ कोरिया आहे हुन जो नालो कर नथो वठे, हुन घर को थो टिजे एटम बम आहे। सही ॻाल्हि आहे बिल्कुलु। सिमिलरली पाकिस्तान जो बि नालो हिन करे केरु कोन थो वठे, हिंदुस्तान को कई बि आहे पर एटम बम जे करे हर को लहराए थो वञे, सही त पोइ हुननि खे बि एटम बम छो न रखणु खपे। इसराइल वटाए त हिन वटि छो हुजे, अमेरिका वटाए त हिन वटि छो न हुजे। सही लेवल प्लेइंग फील्ड त तॾहिं ई थींदी न। जी हा सो बिल्कुलु। ख़ैर बहरहाल हाणे ॻाल्हि इहा आहे त अॼु जी सूरत हाल इहा आहे त दुनिया सॼी जी नज़रुनि में ईरान जहिड़े नमूने रेज़िस्टेंस ॾिनो आहे उनखे तमामु घणी पज़ीराई मिली आहे ऐं अप्रिसिएशन मिली आहे। सही त भई ईरान पंहिंजो पाण मल्हायो आहे ऐं उन में मुस्लमान जो मान ऊचो कयो आहे, कंधु ऊचो कयो आहे। असां वटि बदकिस्मती आहे त सुनी ऐं शिय वारो मामिलो कीअं थो बीहे। मुस्लमान जी हिकिड़ी डेफिनेशन आहे, मुस्लमान जी हिकिड़ी डेफिनेशन कहिड़ी, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सही इहा डेफिनेशन आहे न। जेको कलमो पढ़े थो, जी हा, पोइ संदसि खणी ॿिया कहिड़ा बि हुजनि छा बि करे, जेको कलमो पढ़े थो सो मुस्लमान आहे। त इन चकर में छो था पोइ त इहो शियो आहे, हीअ सुनी आहे या शिया, शियो सुनी जी त ॻाल्हि ई कान्हे का, हिकिड़ा नंढड़ा पंहिंजा पंहिंजा कुझु मक्तबे फ़िक्र आहिनि। हाणे उहो उन में तव्हां उन्हनि में पवण बि न खपे मुस्लमान खे। सही मुस्लमान खे इहो ॾिसणु खपे त असांजे कलमा गो भार आहिनि जिन जे मथां हमिलो पियो थिए, असां हुन सां गॾु हुजूं। ऐं इन में को शक कोन्हे त सॼी दुनिया में अञा ताईं अहिड़े किथे बि कोन नज़र आयो आहे जो इन बुनियाद ते, त छो त शियनि जो मुल्क आहे तंहिंजे करे हुननि सां हमदर्दी न हुजे, मुस्लमान सभु हुननि सां गॾु बीठा आहिनि। सही ॻाल्हि आहे बिल्कुलु। ऐं इहा ख़ुशाइंद ॻाल्हि आहे जो मुस्लमान गॾु बीठा आहिनि, पर बीठा टप खां बि आहिनि, पाण में हिमत न आहे। OIC कंट्रीज़, ऑर्गेनाइज़ेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज़ जी का हिमत, को हैसियत ई कान्हे का। तव्हांखे यादि कोन हूंदो, तव्हां ॼा वलो ॻाल्हाइणु 74 में भुटे साहिब हिन OIC कंट्रीज़ खे में इंजेक्शन ऐं रत जी इंजेक्शन आई, OIC कंट्रीज़ खे रिवाइव कयो। OIC कंट्रीज़ जी हिकिड़ी वॾी मीटिंग कॉल कई हेड्स ऑफ स्टेट्स जी लाहौर में, असां पाण उहा ॾिठी। ऐं हुन में ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी उहा तक़रीर बि मूंखे यादि आहे त आर्मीज़ ऑफ पाकिस्तान आर दी आर्मीज़ ऑफ इस्लाम। जिते इस्लाम खे तकलीफ़, मुस्लमाननि खे तकलीफ़, पाकिस्तान जी आर्मी हुननि जे कमु ईंदी। भुट्टे साहिब इहा स्पीच कई। ॻाल्हि आहे त असां मुस्लमान हिकिड़ो त दुआ कयूं त ईरान खे सरसी मिले, ऐं ॿियो शहीद माण्हू थींदा न, जंग थींदी त पोइ माण्हू त शहीद थींदा। जी हा बिल्कुलु। ऐं उन्हनि शहीदनि जो रुतबो जेको आहे सो मरण वारो रुतबो न आहे, ऐं हू पाण आशिक़ आहिनि त भई असां शहीद थियूं। सही ठीकु बिल्कुलु। तंहिंजे करे ऐं मुस्लमान जे लाइ बि बाबा शहीद जो रुतबो तमामु वॾो आहे। बिल्कुलु। तंहिंजे करे हू उन रुतबे जे हसूल जे आहिनि, तंहिंजे करे हुनखे शिकस्त ॾियणु बि ॾुखियो आहे। पोइ सही बाबा असांखे भली शहीद कयो, असां विढ़ंदासीं। बिल्कुलु। तंहिंजे करे हींअर पहिरियों दफ़ो ईरान पंहिंजा टर्म्स डिक्टेट थो करे त मां तव्हांजी ॻाल्हि न मञंदुसि, तव्हांखे जंग बदी करणी आहे त पोइ मुंहिंजा बि शर्त क़बूल कंदो। सही। ऐं इहा ख़ुशाइंद ॻाल्हि आहे ईरान जे हक़ में बि, मुस्लमाननि जे हक़ में बि। जेसिताईं सुवालु आहे त मिडिल ईस्ट जा या गल्फ स्टेट्स जेके आहिनि उहे तकलीफ़ में आहिनि, त उन तकलीफ़ में इन करे आहिनि जो उन्हनि जूं पॉलिसीज़ ग़लति या ग़लति आहिनि। जी हा, हुननि जो इहो पाण में मुतहिद थी हिक ॿिए खे सपोर्ट कनि त उहो बहितरु हो। पाकिस्तान सां सऊदी अरब जी जीअं ठाह आहे, त अहिड़े नमूने सां पाकिस्तान सऊदी अरब सां आहे। या तमामु हिकिड़ी ॻाल्हि आहे त हिन महिल ताईं पाकिस्तान जी फॉरेन पॉलिसी जेका रही आहे उहा ॾाढी ठीकु रही आहे। सही। हिन महिल ताईं अॻिते खिसके त ॿी ॻाल्हि आहे, पर हिन महिल ताईं इहो आहे जो वञा थी पार्टी न थियो आहे। हिकिड़ो दफ़ो ईरान इल्ज़ाम हयो त इहो जहाज़ पाकिस्तान मां उॾो हो, पर पोइ उते ॻाल्हि ख़तमु थी वई त माना उन ॻाल्हि में वज़न कोन हो। जी हा, तंहिंजे करे हींअर मां तव्हांखे ॿी बि ॻाल्हि ॿुधायां न, ॾिसो कमांड जेका न आहे उहा ॾाढी इंपॉर्टेंट आहे, कंहिं बि हिकिड़े माण्हू वटि हुजे। सही। असां वटि हिकिड़ो प्रॉब्लम ज़रूरु आहे त न असांजो फील्ड मार्शल थो ॻाल्हाए ट्रम्प सां, ऐं हेॾो असांजो चीफ प्राइम मिनिस्टर ॻाल्हाए थो ईरानी सां। हिकिड़ो ई माण्हू ॻाल्हाए, या फील्ड मार्शल ॻाल्हाए या प्राइम मिनिस्टर ॻाल्हाए, न त गैप कम्युनिकेशन गैप में केतिरियूं ग़लतफ़हमियूं रहिजी वेंदियूं आहिनि। सही ॻाल्हि आहे। मां हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि ट्रम्प सां एज़ अ फील्ड मार्शल, ऐं तव्हां ॿी ॻाल्हि कंदो प्राइम मिनिस्टर सां, त मतां किथे ॻाल्हि गड़बड़ न थी वञे। तंहिंजे करे हमेशह तव्हां ॾिसो त वॾनि वॾनि मौक़नि ते स्पोक्स पर्सन रखिबो आहे। जी हा, पोइ हिकिड़ो स्पोक्स पर्सन आहे ताकी शयूं मुंदल न हुजनि। जी हा, सिमिलरली पाकिस्तान हुकूमत खे बि या फील्ड मार्शल जे थ्रू नेगोसिएशन करणु खपनि, या प्राइम मिनिस्टर जे थ्रू करणी, या वरी फॉरेन मिनिस्टर जे थ्रू करणु खपनि, त जीअं गैप न रहिजे। उहा ॿी ॻाल्हि आहे त तव्हांजी मीटिंग रोज़ थिए, 3 दफ़ा थिए, पर स्पोक्स पर्सन हिकिड़ो हुजे जेको हुननि खे ब्रीफ करे, अॼु मुंहिंजी ॻाल्हि ईरान सां ही थी आहे, अमेरिका सां ही थी आहे, हाणे ॿुधायो अॻियां छा कयां। जी हा, उहो ईअं थींदो आहे। हीअ जेको हींअर अॼु लका ॾिठोसीं त असांजे फील्ड मार्शल साहिबु अलॻि ॻाल्हायो आहे,
प्रेसिडेंट ट्रम्प सां ऐं असांजे प्राइम मिनिस्टर अलॻि ॻाल्हायो आहे ईरान सां। इन सां अलाह न करे नुक़सानु थी सघे थो, तंहिंजे करे हिकिड़ो माण्हू की पर्सन रखनि, स्पोक्स पर्सन रखनि, कॉन्टेक्ट पर्सन रखनि। उहो कॉन्टेक्ट पर्सन सुबुह मंझंदि शाम इन्हनि ॿिनि टिनि डिसीजन मेकर सां गॾु हुजे। ईअं थींदो आहे। असां स्टूडेंट यूनियन्स में रहिया आहियूं न, त असां छा कंदा हुआसीं, जो जेको एक्शन कमेटी ठाहींदा हुआसीं ताकी हर को माण्हू फ़ैसिलो न वठी सघे। उन एक्शन कमेटीअ में वरी हिकिड़ो माण्हू हूंदो जेको चेयर कंदो। बिल्कुलु। तंहिंजे करे पोइ असां जॾहिं असां स्टूडेंट लीडर हुआसीं न, तॾहिं इहो ॿिए क़िस्म जी सूरत हाल हुई न, वञो नटो, वञ जे ख़िलाफ़ु तहरीक हुई। तंहिंजे करे उहो उन में स्ट्रेटजी जी ज़रूरत हूंदी हुई। ऐं उन ज़माने जे शागिर्द अॻवाननि खे सलाम आहे, सची थो ॿुधायो, सलाम आहे। जिन जेल कटिया असां इहे शागिर्द थोरी कंदा आहिनि इहो कमु। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। सियासी वर्कर कंदा आहिनि, उहे कंदा आहिनि, पर सियासी वर्कर को बि हिन मैदान में कोन हो। यस, दानश्वर हुया, शाइर हुया, ऐं अदीब हुया, ऐं लेखक हुया, बिल्कुलु, सहाफ़ी हुया, ऐं शागिर्द हुया। सही। हिन खे तव्हां कीअं था ॾिसो? इहे मतिलबु ॻाल्हियुनि जो जेको मामिलो आहे, या ट्रैकड़ी कामयाबु वेंदी पाकिस्तान जी, या इहे ॻाल्हियूं कामयाबु थींदियूं, या वरी हिननि 25 ॾींहंनि जी जेकॾहिं पाण ॿुधायो ॻाल्हियूं मतिलबु त फेयर अंदाज़ में थींदियूं, अमेरिका फेयर अंदाज़ में हूंदो या साॻी मुनाफ़ा? न, मां नथो सम्झां जेको फॉर एग्ज़ाम्पल पाकिस्तान जी बि फ्रेजाइल पोज़ीशन आहे न। असां बि मक़रूज़ आहियूं, असांजी पोज़ीशन थोरी आहे जेकॾहिं अॼु असां अमेरिका खे नो करे सघूं। असांजो आका आहे त पाकिस्तान जी पोज़ीशन ॾाढी फ्रेजाइल आहे, पर ॾिसूं उन फ्रेजाइल मां असांजी लीडरशिप असांखे कीअं थी स्ट्रॉन्ग पोज़ीशन में आणे, मज़बूत पोज़ीशन में आणे, ऐं मज़बूत थी बीही फ़ैसिला करण जी कुवत थी हासिलु थिए, तमामु इम्पॉर्टेंट आहे। तंहिंजे करे तव्हांजे चवण मुताबिक़ त पाकिस्तान जेकॾहिं इंडिपेंडेंट थी ट्रम्प खे बि चयो त न सही ग़लति आहे, सही आहे। जी हा, छो त आहे ट्रम्प बेसिकली न, हू जेको हू त जेको आहे नेतन्याहू त yahoo.com आहे, उनखे तव्हां छॾे ॾियूं। ॻाल्हि आहे त हीउ जेको आहे न आहे ट्रम्प खे क़ाबू करिणो आहे, उनखे राज़ी करिणो आहे, उनखे ॻाल्हियुनि जे लाइ आमादा करिणो आहे, या उनखे शर्तनि ते आमादा करिणो आहे। हिकिड़ी ॻाल्हि तमामु ज़रूरी आहे त अमेरिका में माण्हुनि जो तमामु वॾो रिएक्शन आयो आहे ट्रम्प जे ख़िलाफ़ु। उतां जो माण्हू तमामु घणो ॿाहिरि निकितो आहे। जी हा, हर शहर में निकितो आहे जेको पार्लियामेंट में इस्तीफ़ाऊं आयूं आहिनि। तंहिंजे करे ट्रम्प बि लोकल पंहिंजे मुल्क में बि प्रेशर में आहे, अदरवाइज़ ईरान जहिड़े नमूने रिटेलिएट कयो, ॿियो प्रेशर आहे। तंहिंजे करे ॾिसूं जेकॾहिं अकुल खां कमु वरितो ट्रम्प, त शायदि सूरत हाल में भलाई अचे, बहितरी अचे। पर बहितरी अचणु खपे, छो त इंसान ज़ात जे लाइ ॾाढो ॾुखियो मरहलो आहे। ऐं टीं आलमी जंग जो चिड़ी वई त बेइंतिहा माण्हू मरंदो, बेइंतिहा। उहो इहो कोन हूंदो मुस्लमान हूंदो या यहूदी हूंदो या ईसाई हूंदो, पर इंसानु मरंदो। सही, इंसानु मरंदो, बिल्कुलु। नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे, नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था। ॾिसंदा रहो सिधी ॻाल्हि। नाज़रीन, सिधी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भली कर। मुरे साहिबु, हिते जेका ॿी ॻाल्हि थिए थी, मतिलबु कल्ह खां वठी जेको मामिलो आहे त बाबा जंग कंहिं खटी, मतिलबु हिकिड़े स्लोगन जो ऐं हिकिड़े हुनजो आहे त अमेरिका चवे थो त असां जंग खटे चुका आहियूं, इनजे करे जेको आहे हाणे ईरान, ऐं असां गॾो गॾु ईरान जी समूरी क़यादत मारे छॾीसीं, पोइ हुनजा फ़ौजी अॾा शहीद कयासीं, असां जंग खटे विया आहियूं। हाणे आम माण्हू जो इहो मामिलो आहे त इहा जंग खटी कंहिं, इहो केरु तक़ाबुली जाइज़ो करे? ॾिसो, ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, तव्हां रेसलिंग ॾिठी आहे न? जी हा, बिल्कुलु। मुक़ाबिलो थींदो आहे, या मल ॾिठी अथव न? जी हा, बिल्कुलु। हा, या कबड्डी ॾिठी अथव न? ॿाहिरि कबड्डी बि कहिड़ी थी, मल बि कहिड़ी थी। ॻाल्हि आहे त इहो ॾिसबो आहे त ॿियो खिलाड़ी कमज़ोरी हूंदे विढ़े कीअं थो। सही, कमज़ोर हूंदे विढ़े कीअं थो। ईरान दुनिया जे मुल्कनि में एटम बम हुन वटि कोन्हे, पर हू जहिड़े नमूने मुक़ाबिलो कयो आहे त सही खटी हू वियो आहे, जिन ते हुननि खे थकाए विधो अथई। बिल्कुलु, अमेरिकन्स खे आम ॿोली ॻाल्हायूं न असां, जिन्हनि खे थकाए विधो अथई। हाणे थकाइण जे लाइ इहो आहे त पंहिंजी फेस सेविंग जे लाइ अमेरिका इहो कीअं न चवंदी त हाणे असां चऊं था त बसि असां जंग खटी विया आहियूं, हाणे ॻाल्हि बाबा किथां जंग खटी आयो, हुते चए थो अञा मां विढ़ंदुसि तव्हां सां। सही, ईरान चए थो मां विढ़ंदुसि तव्हां सां। पोइ जंग कीअं खटी आहे तव्हां? जंग तॾहिं खटो जॾहिं ईरान चए बाबा हाणे ख़ुदा जे वास्ते मूंखे बख़्श कयो ऐं मूंसां ठहो।
तॾहिं जंग खटिबी आहे। हो चए थो मां अञा तव्हां सां विढ़ंदुसि, मुंहिंजा शर्त इहा आहिनि। ईरान वारनि पाण मूंसां राब्तो कयो आहे ॻाल्हियुनि जे लाइ, मां कोन कयो अथमि। ईरान चए थो असां राब्तो ई कोन कयो आहे। सही। शींहं जेको आहे न सुबुह जॾहिं कूड़ ॻाल्हाईंदो आहे न त पोइ वात मां धप पींदी अथसि न। ईरान चए थो मूं कयो ई कोन्हे को, बाक़ी चए मूंसां राब्तो कयो अथनि। सुवाल ई पैदा कंदो त मौजूदा हालतुनि में जॾहिं जेको ईरान सां ज़ुल्म थियो आहे उन में ईरान सरेंडर करे पोइ वेंदो हलियो ख़तमु थी हमेशह लाइ। जी हा बिल्कुलु। ईरान जो बीहणु मुस्लमाननि जे हक़ में आहे त ईरान जेकॾहिं बीही मुक़ाबिलो मुहाॾो अटकायो आहे, मर्दानगी सां मुहाॾो अटकाए थो, इहो मुहाॾो अटकियल रहे, इहो मुस्लमाननि जो मान मथे कंदो। बिल्कुलु बिल्कुलु। मगर साहब अमेरिकी इंटेलिजेंस चीफ आहे तुलसी गबार्ड, पाकिस्तान जे दिफ़ाई प्रोग्राम खे जेको आहे अमेरिका लाइ ख़तरो करार ॾिनो आहे ऐं चयो आहे त पाकिस्तान वटि इम्कानी तौर ते अहिड़ो मिज़ाइल मौजूदु आहे जेको अमेरिका ताईं वार करे सघे थो। सो अहिड़े बयान खां पोइ ज़ाहिर आहे इहे ॿिया अलॻि मामला थिया था। छा हाणे पाकिस्तान जे ख़िलाफ़ बि अमेरिका थी आहे मथां? इहा हाणे जी ॻाल्हि कान्हे, पाकिस्तान जे ख़िलाफ़ शुरू खां वठी आहे। पाकिस्तान जे ख़िलाफ़ नेतनयाहू त 10 दफ़ा चई चुको आहे त हींअर ईरान में असां कामयाबु थियूं पोइ पाकिस्तान में वेंदासीं, उहो चई चुका आहिनि, कोई सीक्रेट थोरी आहे। हाणे हीअ अमेरिकन्स ॾिसो, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, अमेरिकन्स जेके आहिनि से हिकिड़ो चइबो आहे न त हेपोक्रेट्स आहिनि, अंदरां कुझु ॿाहिरि कुझु, मुनाफ़िक आहिनि। त इन करे अमेरिकन्स पाकिस्तान सां जहिड़े नमूने बि डील कनि पिया उहो मुनाफ़िकी आहे। पाकिस्तान सां सचाई अमेरिका जी कान्हे। उनजो रीज़न इहो आहे जो पाकिस्तान वाहिद मुल्क आहे मुस्लमान मुल्कनि में जेको एटमी पावर आहे जे वटि, एटमिक पावर आहे जे वटि। तंहिंजे करे हा, उहा कमज़ोरी अलॻि ॻाल्हि आहे, माली कमज़ोरी, मर्दाना कमज़ोरी पाकिस्तान में उहा तमामु घणी आहे हुनखे, छो त हुनखे मसइलो तमामु वॾो आहे। पाकिस्तान खे कर्ज़ ई कर्ज़ आहिनि। सही। कर्ज़ में जकड़ियल माण्हू कुझु न करे सघंदो आहे। हींअर बि ॾिस न, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, हींअर जंग आहे, मसइलन सऊदी अरब चए थो तव्हां मूंसां छा कयो आहे, जी त सऊदी अरब खां पैसा त वठो, पंहिंजा कर्ज़ त लाहियो, हीउ टाइम आहे, इहे वक़्त ईंदा आहिनि दुनिया में। तव्हां में जेकॾहिं न सची ॻाल्हि ॿुधायांव, थोरी बि पॉलिटिकल विज़डम हुजे पाकिस्तान जे गवर्नमेंट ऐं पाकिस्तान जे पॉलिटिशियंस में, त हीअ सभिनी खे चवनि त बाबा गल्फ कंट्रीज़ असांखे ॾियो पैसा, असां तव्हांजी रखवाली था कयूं, अमेरिका खे कढो ॿाहिरि। सही। त छा थींदो, हिननि जे मथां बम्बार्ड बि कान थींदी, बम्बार्डमेंट बि कान थींदी। हुनजो रीज़न इहो आहे जो पाकिस्तान त हुन सां जंग में कोन न ईरान सां। जी हा बिल्कुलु। हीअ त मिडल ईस्ट कंट्रीज़ जी पंहिंजी बेवकूफ़ी आहे जो हुनखे ईरान, इहे हुनजे मुल्कनि में ईरान ऐं अमेरिका जा अॾा आहिनि जंहिंजे करे हुनजे मथां हमला था थियनि। सही बिल्कुलु। इहो पाकिस्तान सां जेकॾहिं शुरू में ई पाकिस्तान जो कर्ज़ वर्ज़ लाहिनि हा त पाकिस्तान ख़ुशहाली में अचे। हाणे पाकिस्तान तव्हांजो मुस्लमान मुल्क आहे, पाड़ेसिरी मुल्क आहे, ऐं जहिड़े नमूने पाकिस्तान तव्हां सभिनी इस्लामिक कंट्री सां बीठो आहे त तव्हां सभिनी खे उहो रवैयो ॾेखारणु खपे, उहा मोट ॾियणु खपे पाकिस्तान खे। जी हा बिल्कुलु। मगर साहिब हिन सॼी सूरत हाल में पाकिस्तान में ज़रा पेट्रोलियम शयुनि जा अघु तमामु घणा वधिया आहिनि, महांगाई बि वधी आहे। रूस पाकिस्तान खे आचे के तव्हां मूंखां तेल वठो, मां तव्हांखे सस्तो तेल ॾियां थो। छा मतिलबु असां सस्तो तेल वठण लाइ तयारु न आहियूं या ॿियो कमु? मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां। जी हा। पाकिस्तान में लीडरशिप जो मसइलो को ताज़ो कोन्हे, नओं कोन्हे, 1947 खां आहे। 1947 खां असांजी लीडरशिप ग़लति फ़ैसिला पे कया आहिनि, को पुछाणो न थियो आहे। जॾहिं तारीख़ में कंहिं बि हुकुमराननि खां या हुकुमरान तबिके खां पुछाणो न थींदो आहे, हाणे ॾिसो न हींअर तव्हांजे नेब ख़तमु, पुछाणो ख़तमु, 50 करोड़ ताईं करप्शन जो नेब नोटिस उनखां मथे आहे त नोटिस न त क्लीन चिट आहे। बिल्कुलु। इहे मुल्क सुधरंदा कीअं? मूंखे ॾसियो त सही न। बिल्कुलु। बुनियादी तौर ते ऐं इहो शुरू खां वठी आहे। लियाकत अली ख़ान हेॾो वज़ीर एज़म पाकिस्तान जो, तंहिं 49 में चयो त असां वटि करप्ट पॉलिटिशियन आहिनि, छो त हिन सां मुतफ़िक़ न पिया थियनि। सही। माना नेब 49 में अची वई 2 सालनि में, ऐं 49 में हिंदुस्तान आइन ॾेई छॾियो। जी हा। मुल्क खे बुनियाद ॾेई छॾियो। सो ॻाल्हि आहे त पाकिस्तान जो वॾो मसइलो आहे लीडरशिप। जेका लीडरशिप आई आहे तक़रीबन उहा पंहिंजे ज़ाती मफ़ादनि जे लाइ सेल्फ सेंटर्ड, पंहिंजो पाण खे मथे सम्झणु, तंहिंजे करे ग़लति फ़ैसिला थिया आहिनि। ऐं पाकिस्तान ग़लति फ़ैसिलनि खे अञा ताईं ठीकु न करे सघियो आहे। उहो जे ठीकु न कंदो त अॻियां अॻिते एटम बम कंहिं कम जो कोन्हे। सही बिल्कुलु। पाकिस्तान जे लाइ, पाकिस्तान हुकूमतुनि जे लाइ इहो आहे त सॼो मामिलो हिन महिल ताईं पाकिस्तान जी 78 साला या 79 साला तारीख़ जो हिकिड़ो जाइज़ कमेटी वेहे, उनजो हाल इहो न कनि जेको तव्हां ईस्ट पाकिस्तान ते कमीशन विहारी हुआ उनजो तव्हां उनखे नोटिफाई न कयो। जी हा। ठीकु, जस्टिस
नालो छा हो जस्टिस जो, जी हा, किताब छपियल आहे। जी हा बिल्कुलु। उन ते लाइ छा छा चयो आहे, आर्मी चीफ लाइ चयो आहे, ॿियनि लाइ चयो आहे, उन ते क्वेश्चन न थियो। तव्हां हिकिड़ी मैनेजमेंट में हिकिड़ी अथव पंहिंजो स्वॉट एनालिसिस, जी हा, असांजी स्ट्रेंथ कहिड़ी आहे, वीकनेसिस कहिड़ी आहे, अपॉर्चुनिटीज़ कहिड़ियूं आहिनि, थ्रेट्स कहिड़ा आहिनि। विहारे कोई 5-8 माण्हू उन्हनि खे बंदि कमरे में मानी बानी बुते ॾियनि, वेही कढो ॾिसो छा कयूं। हिते असां वटि कुझु असां इन करण लाइ तयारी कोन्हे। उनजो रीज़न इहो आहे त मुल्क दोस्ती कोन्हे, मुल्क दुश्मनी आहे। असां वटि ज़ात जे लाइ सभु कुझु आहियूं। सही, असां ज़ात जे लाइ सभु कुझु आहियूं। असां न आहियूं त भई मुल्क जे लाइ छा कयूं। हाणे तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, 25 करोड़ मुस्लमान, 25 करोड़ माण्हू जो मुल्क आहे, उन में 3-4 करोड़ ॿार स्कूलनि में कोन था वञनि। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। ऐं शर्म असांजे हुक्मरान खे नथो अचे त कंधु मथे खणी था हलनि। इहे कंहिंजा ॿार आहिनि, इहे हिन मुस्तक़बिल जा मामार आहिनि, हिन क़ौम जा बचा आहिनि। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। तव्हां हिननि खे न पढ़ाईंदो, लोफर धाड़ियल शोधा पैदा कंदो न। जी हा, सो तंहिंजे करे ॻाल्हि आहे त असांजे मुल्क में सही हुक्मरान आहे ई कोन्हे। को बि असां जेको तारीख़ था पढ़ूं त को सही हुक्मरान आहे ई कोन्हे। न हुनजी हुक्मरानी जो मतिलबु आहे विजनरी। हुक्मरान जो मतिलबु आहे त जेको क़ौम खे अॻिते खणी हले, इकनॉमिकली, करेक्टर वाइज़ हर शइ मथे खणी हले, पोइ अहिड़ो लीडर ई न आयो आहे। जिन खे मिलिया आहिनि तिन तरक़ी कई आहे। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। मगर सभु वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल जा अघ बि वधाया आहिनि, हुन खां पोइ वरी बचत पॉलिसी जो मामिलो आयो, ऑफिसूं बंदि कयूं, सरकारी गाॾियूं बाबा अधु बंदि कयो, बाक़ी अधु जेको आहे जेके ॿाहिरि कढो था, पोइ हेतिरो ॿाहिरि निकिरी सघंदियूं न निकिरी सघंदियूं। हफ़्तेवार मोकल वधी वई, स्कूल 31 मार्च ताईं, 1 अप्रैल ताईं बंदि आहिनि। तव्हां छा पिया ॾिसो? पहिरीं ॻाल्हि ॿुधो, मां तव्हांखे ॿुधायां थो, कॾहिं बि कहिड़ी बि स्कीम घर खां शुरू थींदी आहे। तव्हां पहिरीं जेके जहाज़ पिया वठो, जीअं मशहूरु आहे पंजाब वारो मशहूरु, तव्हां जेकॾहिं 11 अरबनि जो जहाज़ वरितो आहे, ऐं तव्हां जेकॾहिं पंहिंजूं अयाशियूं लॻो पियो हुन पुट खे नुंहुं खे ॾिनो थी त वञी हलिया वञो तव्हां ऑस्ट्रेलिया। जी हा, तव्हांजा इख़राजात केतिरा आहिनि, प्रेसिडेंट जा केतिरा आहिनि, प्राइम मिनिस्टर जा केतिरा आहिनि, कैबिनेट मेंबर्स जा केतिरा आहिनि, उहे तव्हां डिक्लेयर कयो त माण्हुनि खे एतबार थिए। सही, उहे ॿुधायो त हीअ प्राइम मिनिस्टर। ॿी ॻाल्हि त मूंखे ॿुधायो त असां कहिड़ो एॾो शहंशाह आहे था छा? ज़रूरत कहिड़ी आहे प्राइम मिनिस्टर वॾे जी? प्रेसिडेंट हाउस तव्हां ॾिठो आहे केतिरनि एकड़नि में आहे, प्राइम मिनिस्टर हाउस ॾिसो वञी केतिरो, इहो छाजी कहिड़ी ज़रूरत आहे? तव्हां हिकिड़ो ॿ-4 हिकिड़ो 2 एकड़नि ते तव्हां प्रेसिडेंट हाउस ठाहे छॾियो, प्राइम मिनिस्टर हाउस ठाहे छॾियो। तव्हां आफ्टर ऑल तव्हां अंग्रेज़ कोन इहो कमु कयो त अंग्रेज़ भला त ॿाहिरियों उधारियो। जी हा, तव्हां छा पिया कयो पंहिंजे मुल्क सां? इन्हनि खे कंहिं बि तरह सां लीज़ आउट करे विकिणो। तव्हां इन्हनि मां 4 एकड़ 8 एकड़ खणी उन्हनि 8 एकड़नि ते पंहिंजो प्रेसिडेंट हाउस बि ठाहियो, सभु कुझु ठाहियो, फर्स्ट क्लास प्लैनिंग कयो। उन में एतिरी बिजली बि कान खपंदी, एतिरो इख़राजात बि कोन थींदा, एतिरा माण्हू बि कोन रखणा पवंदा। सही, सो ॻाल्हि आहे, मां तव्हांखे ॿुधायां, सीरियस क़ौम सीरियस फ़ैसिला कंदी आहे। जी हा, सीरियस फ़ैसिला कंदी आहे जेके दूर अंदेश ते मुश्तमिल हूंदा आहिनि। असां वटि न सीरियस क़ौम आहे, न सीरियस लीडर आहिनि, न सीरियस फ़ैसिला आहिनि। बिल्कुलु। मेरे साहब, पाकिस्तान हलंदड़ माली साल जे 7 महीननि दौरान 1458 अरब रुपयनि जा नवां परॾेही कर्ज़ खयां आहिनि। मूंखे ॿुधायो तव्हां। ऐं हुन सां गॾु IMF जी किस्त बि अची वई आहे, त मजमूई तौरु 2857 अरब रुपया पाकिस्तान उहो ई त मां चवां थो, छाजे लाइ? तव्हां अॼु बि सची थो ॿुधायां, मुनासिबु माण्हूअ खे तव्हां प्राइम मिनिस्टर कयो, ॾिसो त कीअं तव्हां ख़र्चु। मोहम्मद ख़ान जूण जो तारीख़ में आयो हो, 1985 में उहो प्राइम मिनिस्टर थियो, 3 साल खनि हलियो। हुन जनरल्स खे अल्टो ते आणे छॾियो महिराण ते। जी हा, उहो हिकिड़ो माण्हू आयो तारीख़ में, जंहिं सादगी बि कई, पंहिंजो IC बि कोन हलाईंदो हो, जंहिं घर में रहंदो कमरे में रहंदो, माण्हू बि नेक हो। मां शायदि आहियां त मां तंहिं ज़माने में ऑफिसर आहियां, सां गॾु ज़िले में ईंदो हर हफ़्ते। जी हा, वरी ॿिए हफ़्ते हिकिड़ो दफ़ो फेडरल गवर्नमेंट चयो, बाबा तुंहिंजो छो त घर प्राइम मिनिस्टर हाउस आहे, इन करे तुंहिंजूं दीवारूं लोढ़ा लॻा। लोढ़नि दीवारियूं आहिनि, कचियूं दीवारियूं आहिनि, असां इहे पकियूं था कयूं। चयो बाबा घर मुंहिंजो आहे न, तव्हांखे छा आहे? ॻोठ बि मुंहिंजो, मां इहो न कयो पकियूं। वरी मां चयोमांसि साईं, मूंखे हुकुम थियो आहे चीफ मिनिस्टर जो त असांखे हीअ रोड ठाहे ॾे, मोहम्मद ख़ान जूणे जे घर खां सिंधड़ी ताईं, सिंधड़ी खां रेस्ट हाउस ताईं, इरीगेशन रेस्ट हाउस खां इहो ठाहे ॾे। सही, मूं चयोसि इहो मूंखे ॻाल्हाइण जो प्राइम मिनिस्टर सां। प्राइम मिनिस्टर आयो, चयोमांसि बाबा हिन जी ज़रूरत आहे छा? मूंखे चई, तव्हां ॾिसो, चई ज़रूरत कान्हे, मां घणनि ॾींहं आहियां प्राइम मिनिस्टर, त न ठाहियो।
इहो इन में को शक कोन्हे। पूरी पाकिस्तान जे तारीख़ में हिकिड़ो माण्हू आयो जंहिं सादगीअ जो न सिर्फ़ु मिसाल क़ाइमु कयो पर ॿियनि खे बि कराए ॾेखारियो, हिकिड़ो माण्हू। सही, बिल्कुलु। मुंहिंजो सभु भाषा डैम जे हवाले सां जेका कमेटी आहे, वर्किंग कमेटी जेका, उन चयो आहे त भाषा डैम जी अॾावत में देरि जेका आहे उहा मुल्की बका जे लाइ ख़तरे में आहे, ऐं जेकॾहिं वधीक देरि थी त पोइ मुल्क में पाणी ऐं खोराक ऐं हुन खां पोइ तवानाई जी भई जहाज़ त वठी वठनि न, हीअ पंहिंजा अख़राज घटि कम त भाषा डैम खे फंड मिलनि न, बेसिकली फंडनि जो मसइलो आहे न। जी हा, हीअ पंहिंजी ओयाशियूं त घटाइनि न, हीअ पंहिंजा सफ़र त घटाइनि न, हीअ पंहिंजो लंडन वारा घर त विकिणनि न, हिननि जूं सभिनी जूं प्रॉपर्टीज़ ॿाहिरि आहिनि। ॿी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां त फिलासफर्स जेके दुनिया जा मञियल पिला उहे चवंदा आहिनि त जेकॾहिं तव्हां वापारीअ खे हुकूमत ॾिनी त पोइ कमु पूरो अथव। असां वटि वापारी वेठा आहिनि सभु, सही, पोइ टपड़ सभु खपाईंदा, टपड़ खपाइनि बि पिया, इहा कीअं खपाए अथनि सॼी ॾिसो, खपाइनि बि पिया। ऐं उन खां पोइ वरी उन्हनि सां शामिलु हाल जेके ॿियूं कुवतूं थी वियूं आहिनि, पोइ हुननि खे ताक़त मिली वई आहे। उन्हनि कुवतुनि खे सम्झणु खपे, सोचणु खपे त भई तव्हां हिन मुल्क सां केर बि गड़बड़ करे उनखे सिधो कयो। हाणे उहो जॾहिं उन्हनि ताक़तुनि खे इन ॻाल्हि जो ख़्यालु थींदो त पोइ को मुल्क जो ठहे न त अदरवाइज़ नॉट। सही, बिल्कुलु। नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे, नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां जल्दी वापसि अचूं था, ॾिसंदा रहो सिधी ॻाल्हि। नाज़रीन, सिधी ॻाल्हि में ॿीहर भलीका मर साहब, सिंध हुकूमत थर्ड पार्टी इंश्योरेंस पॉलिसी मुतारिफ़ कराई आहे। जेसिताईं तव्हां पंहिंजी गाॾीअ खे उनजी इंश्योरेंस न कराईंदो तेसिताईं तव्हांजी गाॾी रजिस्टर न थींदी, ऐं पोइ चयो आहे त हादसे जी सूरत में जेको फोत आहे उनखे असां 7 लाख रुपया ॾींदासीं। न, इहो त मां तव्हांखे ॿुधायां, इहो त सुधरियल मुल्कनि सभिनी में आहे थर्ड पार्टी इंश्योरेंस, बिल्कुलु हुजणु बि खपे। पर ॻाल्हि इहा आहे त उनजे रेट्स ते अखि रखे हुकूमत, उहे रेट्स मुनासिबु वठनि। त ॿिए इनखे रेगुलेटर ज़रूरु कनि त भई तव्हां को ज़्यादती न करे, को वधीक न वठे। तंहिं करे प्री क्वालिफाई हुकूमत ज़रूरु करे, अप्रूव करे त ही इंश्योरेंस एजेंसियूं आहिनि जेकी इहा गाॾी जी इंश्योरेंस करे सघंदियूं। ऐं उनखां पोइ उन्हनि मथां आहे त ज़ुल्म, असां जेकी कमेटी वेंदी उहा पैसा वठी वरी उहो फ़ैसिला ॻाल्हि इहा आहे त को बि कानून अचण लाइ रेगुलेटरी अथॉरिटी जो इंडिपेंडेंट हुजणु ऐं सही हुजणु तमामु ज़रूरी आहे। सही, बिल्कुलु। वरी साहिबु, रमज़ान में वॾी तब्दीली आई, आख़िरी ॾींहंनि में गवर्नर सिंध कामरान टिसोरी जेको पंहिंजे पाण खे तकरारी करे वियो, तकरारी बयानु उनखे हटायो वियो, निहाल हाशमी खे सिंध जो नओं गवर्नर मुक़ररु कयो आहे। तब्दीली कीअं था ॾिसो? जॾहिं हुकूमतूं ठहियूं न त फ़ैसिलो इहो थियो हो जी हा त सिंध जो गवर्नर नवाज़ लीग जो हूंदो, सही, बिल्कुलु। पंजाब जो गवर्नर पीपुल्स पार्टी जो हूंदो, जी हा, ठीकु। तव्हांजो KPK जो गवर्नर पीपुल्स पार्टी जो हूंदो, जी हा, ऐं हेॾां जो गवर्नर बलोचिस्तान जो गवर्नर नून लीग जो हूंदो, ठीकु। नून लीग छा कयो जो उन्हनि खे, छो त प्राइम मिनिस्ट्री खपंदी, उन्हनि खे MQM जे वोटनि जी ज़रूरत हुई, तंहिं करे MQM जो नुमाइंदो हुननि खयो। जी हा, ठीकु। MQM जे नुमाइंदे गवर्नर हाउस में वेही जेके हरकतूं कयूंसीं, नाज़ीब हरकतूं, उनजो पॉलिटिकल रोल न हूंदो आहे। सही, ठीकु आहे, तूं भली ट्रेनिंग सेंटर कराए, तूं इफ़्तारियूं कराए, सभु कराए, पर तूं वेही उते सूबे जी विरहाङे जी ॻाल्हि कराई जेका आइन जे ख़िलाफ़ु ॻाल्हि आहे, जी हा, त उहा ज़ाहिर आहे त पोइ ॿी धुर जेका वेठी आहे पीपुल्स पार्टी, उनखे त इहो क़ाबिल क़बूल न हूंदो न, छो त इहो उनजे लाइ नुक़सानकार आहे न। जी हा, उन्हनि एहतिजाज कयो नवाज़ लीग सां, बाबा असां तव्हांजी सीट ॾिनी आहे, तव्हांजे करे माटके वेठा आहियूं, तव्हां पंहिंजो नुमाइंदो मोकिलियो, हे त तव्हां MQM माराई था कनि। होॾां मुस्लिम लीग खे नवाज़ खे बि जेका ज़रूरत हुई उहा ख़तमु थी वई, हाणे उन्हनि खे सिंपल मेजॉरिटी मिली वई असेंबली में। जी हा, त तंहिं करे उन्हनि खे MQM जी ज़रूरत कान थी, उनखे हटाए छॾियनि। सही, 2 कैबिनेट मेंबर्स हिननि खे ॾिनल अथनि, उहे हुननि सां कमु कनि पिया था, पर का ख़बर न आहे त केॾी महिल बि हटिजी वञनि, छो त हुननि जी ज़रूरत न आहे। भई सियासत में त ईअं ई थींदो आहे न, त भई हीअ गुंडागर्दी थोरी आहे त मां खंजर हलाए सघां थो, मां चाकू हलाए सघां थो, मां तंहिं करे तव्हां मूंखे ॾियो, इहा त ॻाल्हि कान्हे। ॻाल्हि आहे त सियासत ईअं ई थींदी आहे। तंहिंजे करे नवाज़ लीग ऐं पीपुल्स पार्टी ॿिन्ही बिल्कुलु सही फ़ैसिलो कयो त तव्हां उहो गवर्नर रखो जेको क़ाबिल क़बूल हुजे, ऐं उहो जेको निहाल हाशमी आहे उहो क़ाबिल क़बूल इन करे बि आहे जो हू MQM वारी ॻाल्हि त कोन कंदो न, सिंध खे विरहाइण जी ॻाल्हि त न कंदो न। सही, बिल्कुलु, छो त नवाज़ लीग जी एजेंडा न आहे। जी हा, मतलब सभु नेब केसनि में सज़ा याफ़्ता जवाबदारनि खे हाई कोर्ट ऐं उनखां पोइ उन सां गॾु आइनी अदालत में अपीलनि जो हक़ हासिलु हूंदो। नेब तरमीम बिल मंज़ूर थी चुको आहे ॿिन्ही पासनि खां, पार्लियामेंट मां बि त सेनेट मां बि।
उहो त ठीकु आहे। उन सां गॾोगॾु नैब चेयरमैन जो मुदो बि जेको आहे उहो 3 साल वधायो वियो आहे। अदा ॿुधो, हिकिड़ी ॻाल्हि आहे त नैब खे मज़बूत करणु खपे, छो त नैब जो मज़बूत हुजणु कंहिं बि सिस्टम जे लाइ ज़रूरी आहे त उते माण्हू पुछा ॻाछा हुजे। जी हा, हाणे कोर्टुनि खे छा आहे, कीअं आहे, कोर्टूं कीअं पंहिंजी बिहेव कनि या छा पियो थिए उहो त हाणे हर कंहिंखे ख़बर आहे। जी हा, पर अलाह करे चङी ॾिसो न, कंहिं बि फ़ैसिले मां उमेद इहा रखिजे त मोला करे का चङाई थिए। सही। वरी सभु गुज़िरियल ॾींहुं ते 23 मार्च जो ॾियारो मल्हायो वियो, मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं थियूं, उनखां पोइ ज़ाहिर आहे इन हवाले सां जेको आहे मुल्क खे तक़रीबूं त थियूं, पर को जोश जज़्बो हो छा? को माण्हुनि में पाकिस्तान जे लाइ हथरादू स्कूलनि में कयूं था, माण्हुनि में हींअर पाकिस्तान जे लाइ केतिरनि, ॾिसो ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो तबिको आहे जेको पाकिस्तान जो हामी आहे, हिकिड़ो तबिको ज़बरदस्त। बाक़ी माण्हुनि जंहिंखे तव्हां जेको मुल्क या इलाही उस रिज़िक से मौत बहितर जिस रिज़िक से आती हो परवाज़ में कोताही, या ॿियो आहे त उस होचे गंदम को जला दो, जिस खेत से दहका को मेरे सिर न हो रोज़ी, उस खेत के हर गोशे गंदम को जला दो। जी, अल्लामा इक़बाल जो शेर आयो। हाणे ॻाल्हि इहा आहे त माण्हुनि खे न को तइलीम आहे, माण्हुनि खे न को रोज़गार आहे, माण्हुनि खे न को सिक्योरिटी आहे, त उन्हनि खे 23 मार्च छा कंदो? 23 मार्च त इम्पॉर्टेंट ॾींहुं आहे, जंहिं इहो फ़ैसिलो कयो करारदादे पाकिस्तान। अच्छा, 23 मार्च छा कयो बि छा आहे? हाणे 25 माण्हू उन कमेटी में हुया जिन 23 मार्च जो कयो, ईअं त खोड़ असंभव, पर 25 उन जा कोर मेंबर्स हुआ, कोर कमेटी जा मेंबर्स हुआ। 25 मां 4 ॼणा त फोत थी विया 47 ताईं पाकिस्तान ठहंदे ठहंदे। 6 ॼणनि ऑप्ट कयो त असां हिंदुस्तान में रहंदासीं, माना जिन पाकिस्तान जे लाइ ठहण जी ॻाल्हि कई उहो पाकिस्तान खे छॾे हलिया विया, हिंदुस्तान में वञी रहिया। सही, माना पंहिंजे फ़ैसिले खे उन्हनि रद्द कयो। जी हा, ठीकु, त पाकिस्तान ठहे, उन तां दस्तबरदार थी विया, असां हिंदुस्तान में रहंदासीं। जी हा, 7 जेके आहिनि से पाकिस्तान हुकूमत पाकिस्तान गद्दार करार ॾिना। इहो ॿुधायूं तव्हांखे, लियाकत अली खान ॿियनि जेके बि हिन जे न पिया उन्हनि सभिनी खे गद्दार करार ॾिनो। हाणे साईं 25 मां 17 माण्हू ईअं हलिया विया, सही, जिन जो नाओ न निशान। माना त उहो जेको 23 मार्च जो फ़ैसिलो हो या 23 मार्च जो ॾींहुं हो, उनजी उहा हैसियत न रही न। हैसियत तॾहिं रहे हा जॾहिं इहे सभु माण्हू फ़ख़ुर सां चवंदा त असां 23 मार्च असां आहियूं, असां करारदाद पाकिस्तान ठहण वारनि मां आहियूं, तिन खे असां सटे छॾियो, गद्दारीअ सर्टिफिकेट ॾेई छॾियासीं। अदा मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, तारीख़ ज़ालिम आहे, कंहिंखे बि कान बख़्शींदी आहे। पाकिस्तान जी ट्रेजेडी आहे त तव्हां पंहिंजो पाण खे जेको कमु कयो आहे उनखे निंदियो आहे। 23 मार्च फ़ख़ुर जो ॾींहुं आहे, पर तव्हां जेकॾहिं इन जी एनालिसिस कंदो त फ़ख़ुर जो ॾींहुं न आहे, शर्म जो ॾींहुं आहे। उनजो रीज़न इहो आहे त असां हुन 23 मार्च सां ज़्यादती कई आहे। असांजे मुख़्तलिफ़ हुकुमराननि मुख़्तलिफ़ दौरनि में 23 मार्च जे जज़्बे खे अॻिते अचण ई कोन ॾिनो आहे, मां सवाइ इन जे ॾींहुं मल्हायो। सही। मतिलबु मीरपुर ख़ासि बोर्ड जो तव्हां सॼो स्कैंडल ॿुधो हूंदो त उते जाली डिग्रियूं अफ़गाननि खे, हज़ारे अफ़गाननि खे डिग्रियूं ॾिनियूं वियूं आहिनि, ऐं पोइ मनी लॉन्ड्रिंग करे पैसा आंदा विया। कंट्रोलर उते हुयो अनवर अली, उनखे जेको आहे पंहिंजो उन मतिलबु सरबराही में इहो सॼो ग्रुप कमु करे पियो, मतिलबु हज़ारनि जी तादाद में। 2022, 21 ऐं उनखां पोइ 24-25 ताईं सभु इहे मामला थिया। नाराज़ जी जांच जारी आहे, 1-2 गिरफ़्तारियूं थियूं आहिनि, पर मीरपुर ख़ासि बोर्ड मतिलबु हिन वक़्तु सॼे मुल्क जी नज़रुनि में आहे। अदा मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, जॾहिं सभिनी खे ख़बर आहे त सॼी दुनिया में सॼे मुल्क में छा पियो थिए, सूबाई हुकूमत छा पई करे, मरकज़ी हुकूमत छा पई करे, मथियां छा पिया कनि, त बि ॾिसो न, पोइ ॾिसो कल्चर थींदो आहे न। जी हा, इदारनि जो कल्चर हूंदो आहे। मतिलबु मेहरान टीवी जो हिकिड़ो कल्चर आहे, जी हा, जंहिंमें हर को माण्हू इज़त सां ॻाल्हाए सघे थो, पंहिंजी पॉइंट ऑफ व्यू ॾेई सघे थो। छोकिरियूं आहिनि, न्याणियूं आहिनि, त न्याणियुनि जी केतिरी इज़त आहे। जी हा, बिल्कुलु हिकिड़ो कल्चर ऑफ द ऑर्गेनाइज़ेशन आहे त बाबा हीउ कल्चर आहे, हिते हीउ न हलंदो, हीउ न थींदो। ठीकु, कल्चर ऑफ द कंट्री। कल्चर जॾहिं तव्हांजो मथां खां हेठि ताईं इहो आहे त 2 नंबरी आहिनि वेठा, त पोइ हेठियां सभिनी खे मौक़ो मिलंदो न। असां बि कयूं न इहो कमु। बुनियादी नुक़्तो मथां खां थो शुरू थिए। सही ॻाल्हि आहे। मथे तव्हां नंबर 1 माण्हू आणियो, जेके माण्हू मुख़लिस हुजनि, सचा हुजनि, ईमानदार हुजनि मुल्क सां। ॾिसो त कीअं थो अहिड़ो ॾिसो, वरी अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि थिए थी। हाणे छा थींदो, इहे माण्हू कंहिं न कंहिं MLA MP कंहिं न कंहिं ॾाढे मुड़ुस खे पैसा ॾेई आराम सां निकिरी वेंदा। सही, बिल्कुलु। कैरेक्टर इज़ वेरी इम्पॉर्टेंट। जंहिं क़ौम जो कैरेक्टर न आहे, उहा क़ौम ॿुॾंदी तरंदी कान।
सही बिल्कुलु। मुराद साहिब, सिंध जे 4 डिवीज़नुनि मां सखर, नवाबशाह, लाड़काणो ऐं पंहिंजो मीरपुर ख़ासि में 16 अरब 41 करोड़ रुपयनि जी कणिक गाइब थी वई आहे। खुराक खातो 100 अरब रुपयनि जी जो कर्ज़ी थी वियो आहे। गॾोगॾु हीअ जेका कणिक बचियल हुई करोड़ रुपयनि जी, उहा चयूं त बाबा हाणे फ्लोर मिल वारनि खे ॾियो। फ्लोर मिल वारा चवंदा इहा मिटी आहे, असां नथा खणूं। पोइ सिंध हुकूमत फ़ैसिलो कयो आहे त वापारियुनि खे खपायो। फ़ी बोरीअ ते 7,000 रुपया सब्सिडी ॾियनि था, उन जे बावजूदि वापारी बि अञा सोचनि था इहा कणिक खणूं न खणूं। बाक़ी 16 अरब रुपया, 16.5 अरब रुपया ईअं ई मतिलबु। हिकिड़ी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां। जी हा। जहिड़े नमूने प्रोक्योरमेंट सिंध गवर्नमेंट थी करे न, ईअं त कोई ॼट बि न करे। जी हा। ओपन मैदाननि में पई आहे कणिक। जॾहिं हेॾी बारिश थी वसे, जी हा, चलो मथां खणी ताल पत्रियूं था ॾियो, या तव्हां हुनखे सिक्योर था कयो पासनि खां, या त मथे दड़ा ठाहे 2 फुट 3 फुट मथे करे पोइ रखो। ज़मीन ते बि ग्राउंड ते पई आहे कणिक, उहा किथां ठीकु थींदी? हिकिड़ी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, ॾिसो, सिफारिश ते नौकिरियूं, सिफारिश ते प्रोमोशन, जी हा, सिफारिश ते पोस्टिंग, उते कीअं त तव्हां एक्सपेक्ट कयो त उते इंसाफ़ थिए, माण्हू पंहिंजो माण्हुनि सां इंसाफ़ कनि, या पंहिंजे ड्यूटीअ सां इंसाफ़ कनि, या पंहिंजी कुर्सी सां इंसाफ़ कनि। ऊंद मथां खां हेठि ताईं, हेठां खां मथे कान्हे। मथां ठीकु थी वञनि, हेठां ठीक थी ईंदा। बिल्कुलु। हा, एक्चुअली छा आहे त मां तव्हांखे ॿुधायां थो, मथे जेकॾहिं मिनिस्टर चए थो त मूंखे एतिरा पैसा खपनि, त पोइ ऑफिसर किथां आणींदो? घरां आणींदो। सही, ज़ाहिर आहे उहे शयूं खपाईंदो। ठीकु। मुराद साहिब, मिठी अस्पताल में डॉक्टर जो जेको चीफ मेडिकल ऑफिसर हो, डॉक्टर अब्दुल करीम, उन आपघात कयो। जी, हुन ते इल्ज़ाम लॻाइनि, पोइ IG खे ख़त लिखी हुन आपघात करे छॾियो। हिकिड़े ॿिए डॉक्टर आपघात कयो। मिठीअ में हिन वक़्तु ज़ाहिर पढ़ियल लिखियल माण्हुनि जो जेको इहो आपघात आहे, हिनखे तव्हां कीअं था ॾिसो? बसि छा ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त जेका ॻाल्हि हिन महिल ज़ाहिर थी आहे त उहो को कमज़ोर असाब जो माण्हू हो, जेको एॾो प्रेशर बर्दाश्त न करे सघियो ऐं पाण खे मारे छॾियईं। इहो कमज़ोर असाब जो माण्हू चइबो। जी हा, जेको ॻाल्हि ॿुधण में अचे, जेको केस स्टडी आहे। बाक़ी मां इहो चवंदुसि त हुनखे ख़ुदकुशी न करणु खपंदी। जी हा, पर बहरहाल हाणे छा थो करे, जेको थी वियो थी वियो, हुनखे सम्झणो त बाबा हीअ छो थो ईअं तो इल्ज़ामनि खे ॾिसी त कीअं पोइ कीअं दुनिया में हलंदो। पर बहरहाल सम्झ में नथी ॻाल्हि अचे। प्रेशर त क्रिएट थियो न, प्रेशर भली क्रिएट थिए, प्रेशर खोड़ क्रिएट थींदा आहिनि, पर हुनखे माण्हू प्रेशर ई में त ख़बर पवंदी आहे त माण्हू केतिरो बुर्दबार आहे। जी हा, हीअं असां नौकरियूं कयूं, खोड़ अहिड़ा प्रेशर आया, खोड़ मूं ॾिनोसीं। सही। मुराद साहिब, सिंध में क़बीलाई तकरार जो ख़ात्मो न आयो आहे। ईद जी राति बि 4 सॻा भाइर हिन में कंदरा में क़तल थी विया। पने आकिल में 2 नौजवान क़तल कयो। महर जतोई तकरार जेको आहे, यार बदकिस्मती आहे सिंध जी। ॻाल्हि आहे त तव्हां, मां चयुसि न, जॾहिं तव्हांजा सिंध में 80 लख ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि, त 15 सालनि खां पोइ इहे माण्हू जाइल हिकिड़ा वॾा थींदा, या 20 सालनि खां पोइ त खून ई कंदा न, छा कंदा? जी हा, हुननि खे एहसास ई कोन हूंदो पंहिंजी ज़िंदगीअ जो। सही। तव्हां तइलीम न ॾींदो पंहिंजे सूबे में, माण्हुनि खे तइलीम न ॾींदो, माण्हुनि खे जाइल रखंदो, माण्हू जे लाइ तव्हां वटि को गुंजाइश इहा सोची ई न आहे त हुनजे लाइ स्कूल हुजनि, हुननि खे स्कूल में वञणु खपे। असां अंग्रेज़नि जे ज़माने खां पोइ, अंग्रेज़ वियो हलियो, एॾो ज़बरदस्त स्कूल जो इंतिज़ाम हूंदो हो, जो जेको ॿारु स्कूल में न ईंदो हो त हू टंगो टाली मोकिलींदो, उस्ताद वञी टंगो टाली करे खणी अचो घरां। जी हा, बिल्कुलु। पोइ माइट बि चवंदा खणी वञोसि ने भागे, कोन वियो आहे स्कूल, नथो वञे। सही। पोइ हुनखे ॿुधी टंगो टाली जो मतिलबु छा आहे? हिकिड़ो ॿारु हिकिड़ी टंग मां, ॿियो ॿारु ॿी टंग मां, ॿियो ॿारु हिकिड़ो ॿाह मां, 4 ॿार ईंदा, खणी ईंदसि ऐं चई स्कूल में छॾींदसि, ऐं माइट खे हिन ते ख़ुशी थींदी। इहो निज़ाम हो, इहो कल्चर हो, जेको असांखे वरिसे में मिलियो, जेको असां विसारे छॾियो, ख़तमु करे छॾियो। हाणे इहो आहे त जेको आहे वज़ीर साहिबु तकरीरूं पूरो आहे, ऐं बसि इहो आहे त बदकिस्मती आहे असांजी, को ध्यानु ई न आहे। जेके अॻुवान लीडर हूंदा आहिनि न, से मुस्तक़बिल खे ॾिसंदा आहिनि। हींअर अॼु खे ॾिसूं त अॼु छा थियो। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। मुराद साहिब, सिंध में सियासी उथल पुथल जूं ख़बरूं हलनि पियूं, कुझु नज़र बि अचे पियो। आसिफ अली ज़रदारी साहिबु पंहिंजे मंज़ूर नज़र दोस्त जे मथां वरी मलिक चंगेज़ ख़ान खे खणी आयो आहे। होॾां मुमताज़ भुट्टे साहिब सां मुलाक़ातूं थियूं आहिनि। मौज़म अब्बासी GDA में हलियो वियो आहे। इन तब्दीली खे कीअं पिया ॾिसो? वॾी तब्दीली कान्हे। ॾिसो न, ॻाल्हि ॿुधो, मुमताज़ भुट्टे साहिब जो फर्ज़ंद जेको हो, सो मुमताज़ भुट्टे वारी हैसियत कोन वठी सघियो। जी हा, ॾहेसर हाउस ज़रदारी साहिब पहुचे न वठी सघियो। उहो मुमताज़ भुट्टो ॿी शइ हो, ॿी शइ तव्हां ज़रूरी थिए न त तव्हांजो औलाद तव्हां जहिड़ो निकिरे। जी हा, तंहिं करे उहो जॾहिं सियासी तौर ते एतिरो हुनखे को अज़ाइम कोन हुया, त ज़ाहिर आहे त हुनजे लाइ रस्तो इहो आहे त ऑफर कंदसि त पीपल्स पार्टी त हलियो वेंदो।
जी हाँ, का वॾी चेंज न आहे, न को एतिरो एक्टिव अॻु में जो चऊं त भई 2-4 क़ौमी सूबे असेंबली सीटूं खणंदो हाणे ओॾे ई थो वञे। जी हाँ, ठीकु, हेॾा कोहिस्तान वारी जेका तब्दीली आहे मलिक चंगेज़ खान वारी, मलिक चंगेज़ खान वारी मूंखे ख़बर आहे मलिक असद जे ताक़त जी, पंहिंजे राज सां एतिरो सुठो थो लॻे। मलिक मां नथो चवां त मलिक चंगेज़ खान कुझु करे सघंदो हुनखे, मां नथो सम्झां, मुंहिंजी असेसमेंट आहे। बाक़ी मलिक चंगेज़ खान ऐं हीअ पाण में हिक ॿिए सां कोन था ठहनि, उहो हिकिड़ो ॻाल्हि आहे। अॻु में बि आयो पीपल्स पार्टी में ज़रदारी साहिबु त हुनरमंद आहे, हिन मामले में माहिर आहे न, तंहिं करे ज़रदारी साहिबु त चवंदो त सभु हुजो मूं वटि, त पोइ जंहिंजी मां रसी छिकियां त वरी इहो थिए, त तंहिं करे बाक़ी रही ॻाल्हि वॾी का तब्दीली न ईंदी। मलिक असद पंहिंजे इलाइक़े में मज़बूत माण्हू आहे। ठीकु, मुराद साहिब तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो, मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।